ओम शांति। हाणे सब बाबा खे याद था करूं। खुद की आत्मा समझी बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। सर्व गुण, सर्व ज्ञान, सर्व शक्ति स्वरूप मां आत्मा। ओम शांति। अॼु मिठे मिठे शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, ॾिसो जीवन छा आहे। जीवन छा आहे? कुझु पाइण, कुझु छॾणु, है न। जीवन इहो ई आहे न। कुझु त माण्हू खे कुझु मिलंदो आहे नयो, त कुझु छॾिणो बि पवंदो आहे। ॾिसो ॿार जॾहिं जनम वठंदो आहे त हुन आत्मा खे नयो शरीर मिलंदो आहे, त पुराणो त छॾिणो ई पवंदो न, है न। अॼु कोई आत्मा माण्हू चवंदा आहिनि, हा हिनखे ॿार ॼमियो अथसि, है न, त हुन त शरीर ॾिनई, लेकिन उहा जेकी आत्मा जंहिंखे नयो शरीर मिलियो आहे त हुनखे पुराणो बि छॾिणो पियो हूंदो न, तॾहिं त हुनखे नयो शरीर मिलंदो न। त नए शरीर सां गॾु नया संबंधी, नयूं चीजियूं, नयो सभु कुझु मिलंदो, है न। पोइ स्कूल वेंदो, पोइ कॉलेज पढ़ंदो त स्कूल छॾिणो पवंदो, है न। पोइ शादी कंदो त माउ पीउ मां या ॿिया कुझु बि दोस्त यार बि छॾणा पवंदा न। शादी करण खां पोइ त उहा पत्नी जे हिसाब सां बि उनखे हलणो पवंदो, करिणो पवंदो, है न। त किथे न किथे कुझु छॾिणो पवंदो ई आहे। हाणे माण्हू सोचे थो मां बि पंहिंजी मर्ज़ी सां सभु कयां, पंहिंजे हिसाब सां घरु हलायां, असां पति पत्नी बि पंहिंजे हिसाब सां हलूं, त नई मत अगरि नई सम्झ लाइणी आहे त पुराणी मत खे छॾिणो पवंदो न, है न। त माउ पीउ जी जेकी मत आहे उनखे छॾिणो ई पवंदो, तॾहिं त अॻियां निकिरंदो न दुनिया में। अगरि जीवन में अॻियां वधिणो आहे, कुझु करिणो आहे त छॾिणो ई पवंदो। अॼु अगरि माउ पीउ ॿार सोचनि था की असां ॿाहिरि पढ़णु वञूं, त माउ पीउ खे छॾिणो ई पवंदो, पंहिंजो घरु छॾिणो ई पवंदो। अॼु माण्हू चवनि था असां विदेश में वञी करे सभु कुझु करूं, नौकिरी धंधो करूं, त उनखे पुराणो छॾिणो ई पवंदो न। मतिलबु पंहिंजो देश छॾिणो ई पवंदो, पंहिंजो गांव छॾिणो ई पवंदो, उन यादनि खे छॾिणो ई पवंदो, तॾहिं त विदेश में वञी या ॿियो किथे ॿाहिरि पंहिंजे ॿिए शहर में वञी करे सेट थींदो न, है न। अॼु जेसि त जेतिरा माण्हू दोस्त यार कंदा त ओतिरो माउ पीउ खे संबंधनि खे छॾिणो ई पवंदो, है न। छो जेतिरा माण्हुनि सां कनेक्शन रखंदा उन्हनि जी नई नई मत, नई नई सम्झ अनुसार तव्हांखे हलणो ई पवंदो, है न। पोइ संबंधी कुझु ॿियो चवनि, दोस्त यार कुझु ॿियो चवनि, माउ पीउ कुझु ॿियो चवनि, त उन्हनि खे हिक खे त छॾिणो ई पवंदो न, है न। ॾिसो कंहिंजा माउ पीउ अॻियां ताईं ॿारनि सां ठही करे हलंदा आहिनि, ऐं कंहिंजा माउ पीउ न्यू जनरेशन जे हिसाब सां पंहिंजी सोच ठीकु न करे सघंदा आहिनि, बदिली न सघंदा आहिनि, त उन्हनि जो शरीर छॾण ई सुठो आहे, है न। न त उन्हनि जे जीवन में किटकिट कंदा रहंदा। अॼु अगरि ॿार शादी थो करे ऐं तव्हां उनखे पढ़ाए लिखाए सोचो था, नुंहुं बि पढ़ियलु लिखियलु खपे, पुटु बि पढ़े लिखे हुजे, त उहो त पढ़ियलु लिखियलु त पोइ पंहिंजी सम्झ अनुसार हलंदा, पंहिंजो ई हर कर्म कंदा न, है न। त पंहिंजे हिसाब सां ई हलंदा रहंदा। त बाबा असांखे चवनि था त सभु पंहिंजे हिसाब सां हलंदा, त माउ पीउ जी मत, हाणे माउ पीउ बि अगरि पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए लिखाए थो, त जीअं पोइ ॿार पढ़ लिखंदा अॻियां वधंदा, त उन्हनि जी नई मत हूंदी, नई सम्झ हूंदी, त माउ पीउ हुन सम्झ अनुसार पंहिंजी सोच खे बदिली करे, न त ॿारनि खे न पढ़ाए, न त ॿारनि खे अॻियां न करे, न
न त छा थींदो, ॿार त तव्हां पढ़ाए लिखाए छॾिया त ॿार त पंहिंजे हिसाब सां हलंदा, है न। त माउ पीउ चए न हीअं कर, उहो चए न असां त हीअं कंदासीं। ऐं माउ पीउ पंहिंजी नए ज़माने जे हिसाब सां अगरि पंहिंजी सोच खे बदिली नथो करे सघे त उन्हनि जी सेटिंग न वेंदी। पोइ माउ पीउ बि चईंदा असां कॾहिं मरंदासीं, ॿार बि चईंदा कॾहिं जिंद छुटंदी हिननि मां, है न। त थींदो ई आहे न, इहे त ऑब्वियस आहे, इहा त ॻाल्हि थींदी आहे, थींदो ई रहंदो आहे। हर तॾहिं त कंहिंजा माउ पीउ ॿारनि सां सेट थी करे हलंदा आहिनि त उहो बुढ़ापो लंबो जींदा आहिनि। ऐं जेका माउ पीउ पंहिंजे हिसाब सां हलंदा, ॿार पंहिंजे हिसाब सां हलंदा त ॿारनि खे ज़रूरत ई न आहे, माउ पीउ खे बि ज़रूरत न आहे, है न। माउ पीउ खे बि पंहिंजे ॿारनि जी नई सोच जी ज़रूरत न आहे, न ई ॿारनि खे पंहिंजे माउ पीउ जी पुराणी सोच जी ज़रूरत आहे, है न। त उहो हुन सां सेट ई न थी पाईंदा न। कई हूंदा आहिनि न ॿार चईंदा न माउ पीउ त हुजनि भई जीता रहनि, असांजी राय, असां हिननि जे चए ते हलंदासीं, त हुते माउ पीउ बि ॿारनि जे चए ते हलंदो आहे। उन्हनि जी नई सोच, नई जनरेशन जे हिसाब सां उहो पंहिंजी सम्झ खे चेंज करे सघंदा आहिनि। कोई आत्माएं न करे सघंदियूं आहिनि, हिन में माउ पीउ न आहे, हर हिकु आत्मा में कोई इहा विशेषता हूंदी आहे। कई ॿार, कई आत्मायूं त पंहिंजी सोच खे चेंज करे हली सघंदा आहिनि, कई आत्मायूं पंहिंजी सोच खे चेंज न करणु चाहींदा आहिनि, ऐं पोइ उन्हनि सां गॾु रहण वारी आत्मायूं बि उन्हनि खे न, उन्हनि जो न मञदियूं आहिनि, त हुननि जो शरीर छॾण ई सुठो आहे, भई वञनि उहो पंहिंजो ॿियो जनम वठी करे पंहिंजो जीवन अॻियां। हाणे उन्हनि खे ज़रूरत ई न आहे माउ पीउ जी मत जी, सम्झ जी, है न। ज़बरदस्ती माउ पीउ चईंदो रहंदो हीअं कर, उहो मञंदा ई न, है न। त तंहिंखां सुठो त नयो शरीर वठनि न, भई उन्हनि जो पाठ पूरो थी वियो, उन्हनि जो पूरो थी वियो, नई जनरेशन जे हिसाब सां नथा हली सघनि त उन्हनि जो पाठ पूरो थी वियो। त ईअं थींदो आहे, कुझु पाइण लाइ कुझु छॾिणो पवंदो ई आहे। अॼु ॿार अगरि सोचे मां कॉलेज में वञा त हुनखे स्कूल छॾिणो ई पवंदो, चाहे दुखी मन सां छॾे या ख़ुशी सां छॾे, है न। अॼु अगरि ॿार चईंदा असां शादी करूं, जीवन में अॻियां वधूं, त उन्हनि खे पोइ इहो जो जीअं ॿार माउ पीउ कीअं पालंदो आहे उहो छॾिणो ई पवंदो, पोइ ज़िम्मेवारी सभु ठाहिणी ई पवंदी, है न। जीवन में इहो ई आहे न, ॾिसो जीवन सत्य खां इहो ई हलंदो आयो आहे, भई पहिरियों ॿार पढ़ाई लिखाई करे, ॿार पैदा करो, पढ़ाई लिखाई करे, पोइ वरी अॻियां वधे, वरी शादी करे, वरी ॿार पैदा करे, वरी ॿियो कमु, शरीर ॿुढो थी वियो त पोइ ॿियो अॻियां वधंदो, ॿियो शरीर वठंदो, ईअं थींदो ई आयो आहे, कोई नई ॻाल्हि न आहे, है न। ईअं कोई नई ॻाल्हि न आहे। हिकु हाणे ॾिसो माण्हू, ॾिसो बचपन आत्मा खे नयो शरीर मिलियो, पोइ वॾो थियो, पोइ ॿुढो थियो, पोइ हुनखे शरीर छॾे पोइ ॿियो वठिणो ई आहे। त जीवन खे असांखे हर हिकु ॻाल्हि खे एक्सेप्ट करे हलणो आहे, है न। अॼु सम्झो जंहिंजा माउ पीउ ॿुढा थी विया आहिनि, है न, जंहिंजा माउ पीउ ॿुढा थी विया आहिनि त उहे सोचदा न, उन्हनि जी सोच पंहिंजी पुराणी ई हूंदी आहे, है न। पुराणी सोच हूंदी उन्हनि जी, ऐं अॼुकल्ह जे ज़माने जे हिसाब सां पंहिंजी सोच खे बदिली नथा करे सघनि, त उन्हनि जो पोइ दुनिया में हलणु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे, है न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न असां त हीअं कयो, असां त हीअं ई हलंदासीं, है न। त या माउ पीउ अलॻि रहनि, पंहिंजे ॿारनि खे अलॻि रखनि, है न। अगरि माउ पीउ पंहिंजी अॼु जे ज़माने जी सोच जे हिसाब सां अगरि पंहिंजी सोच खे बदिली नथो करे सघे त उहो पंहिंजे हिसाब सां हलनि, उहो पंहिंजे हिसाब सां हलनि, है न। ऐं अगरि उहो सोच बदिली करे हलनि था त उन्हनि खे साथ में हलणु सुठो थींदो। त उहे ई बाबा असांखे चवनि था कि पुराणो छॾे नए युग में, नए जीवन में कदम वधाइणो मतिलबु पुराणे खे छॾिणो। अॼु माण्हू भॻवानु असांखे चए थो मां तव्हांजे लाइ स्वर्ग जी दुनिया थो ठाहियां, है न। त कल्ह हिन ई सृष्टि ते स्वर्ग जी दुनिया हूंदी, जिते सुख शांती ख़ुशी पवित्रता हूंदी,
उते कोई लड़ाई झगड़ो, कोई दुख न हूंदो, कोई बीमारी न हूंदी, कोई कोर्ट न हूंदो, कोई जेल न हूंदो, कोई हॉस्पिटल न हूंदो, कोई एॾा वॾा स्कूल बि न हूंदा, उते पढ़ाई बि खेल कूद में थींदी आहे, है न। त अहिड़ी दुनिया अचण वारी आहे। लेकिन अगरि ॾिसो हिन दुनिया में कई माण्हू आहिनि जो सोचनि था न असां त डॉक्टर ठहिणो आहे, असांखे त वकील ठहिणो आहे, असांखे त जज ठहिणो आहे, असांखे त ईअं करिणो आहे ऐं हुननि खे चओ भई अॻियां वारी दुनिया में त हॉस्पिटल हूंदो ई न, हुते त डॉक्टरी जी दरकार ई न आहे, है न। त उन्हनि खे लॻंदो आहे न असां त हिन ई दुनिया में सुठा आहियूं। लेकिन हुननि खे चओ भई अॻियां हली करे हाणे स्वर्ग जी दुनिया अचण वारी आहे, सुख शांति जी दुनिया अचण वारी आहे, त हुननि खे उहो बि सुठो थो लॻे। त उहो अगरि हुन दुनिया में अचिणो आहे त तव्हांखे पंहिंजा इहे डॉक्टरी इंजीनियर भले हिन जन्म में आयो ठीकु आहे, लेकिन कई माण्हुनि जो शौक़ु हूंदो आहे न मां त हर जनम में इहो ठहां, हर जनम में ईअं करां, है न। ऐं हुन दुनिया में अची बि उहे ई सघंदा आहिनि जेका परमात्मा खे यादि करे हाणे हुननि सां वरसो वठंदा, भॻवान जो ज्ञान ॿुधंदा, जीवन में धारण करे हलंदा, उहे ई आत्मायूं हुन दुनिया में अची सघंदियूं आहिनि। सम्झो कंहिंजे घर में हिकु ई ॼणो परमात्मा जो ज्ञान ॿुधंदो आहे, ॿिया न ॿुधंदा, त उहो न ईंदा स्वर्ग में न। उहो इंसानु ईंदो जो भॻवान जो ज्ञान ॿुधंदो आहे, हुनखे यादि कंदो आहे, परमात्मा खे निराकार रूप में। अगरि तव्हां कृष्ण जे रूप में भॻवान खे यादि कंदो न त तव्हां स्वर्ग में न अची सघंदव। अगरि तव्हां गुरु नानक देव जे रूप में भॻवान खे यादि कंदा त तव्हां स्वर्ग जा सुख न ॾिसी सघंदव, है न। त यादि असांखे जीअं गुरु नानक देव परमात्मा खे यादि कंदो हुयो, है न, गुरु नानक देव परमात्मा खे यादि कंदो हुयो, ईअं ई असांखे बि कंहिंखे यादि करिणो आहे, परमात्मा खे यादि करिणो आहे। छो जी परमात्मा ई त उहा दुनिया ठाहे थो। हाणे तव्हां गुरु नानक देव खे यादि कंदा त गुरु नानक देव त कलयुग में आयो हुयो, पोइ तव्हां जॾहिं वापसि हिन सृष्टि ते चकर शुरू थींदो, सत्य खां पोइ त्रेता, त्रेता खां पोइ द्वापर, द्वापर खां पोइ कलयुग, पोइ जॾहिं कलयुग ईंदो, जॾहिं गुरु नानक देव हिन धरती ते अवतरित थींदा, हुनजी धर्म स्थापना कंदो, तॾहिं वञी तव्हां बि ईंदव, पोइ अलाए कॾहिं अचो। त स्वर्ग जा सुख केरु ॾिसी सघंदो? भई सतयुग में त तव्हां गुरु नानक देव हूंदो ई न, सतयुग में त इहे जो बि धर्म स्थापक आहिनि, अलॻि अलॻि धर्म, अलॻि अलॻि ॻाल्हियूं, इहे हूंदियूं ई न। सतयुग त आहे ई स्वर्ग, सुख जी दुनिया, जिते लक्ष्मी नारायण राधे कृष्ण जी दुनिया आहे, जिते राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा, अहिड़ी दुनिया स्वर्ग जी दुनिया आहे न। हुन दुनिया में अचण लाइ असांखे भॻवान खे कहिड़े रूप में यादि करिणो पवंदो? निराकार परमपिता परमात्मा शिव जे रूप में यादि करिणो पवंदो, है न। तॾहिं त असां हुन दुनिया में अची सघंदासीं। त बाबा अॼु असांखे छा था चवनि कि हाणे जीवन में रहंदे में न सदा यादि रखो कि मां परमात्मा जो ॿार आहियां, त असांजो हर सोच, हर बोल, हर कर्म ॾाढो सुठो थींदो। भई इंसानु सोचंदो आहे न मां फलानी आहियां, मां फलानी आहियां, है न। लेकिन असांखे हमेशह सां छा सोचणो आहे कि मां परमात्मा जो ॿार आहियां, मां निराकार परमपिता परमात्मा जो ॿार आहियां। त असांखे छा करिणो आहे कि असांखे उनखे यादि करे असां अगरि हिन सृष्टि ते पाठ वधाईंदासीं त असांजी सोच बि ओड़ी हूंदी, बोल बि ओड़ा हूंदा, कर्म बि ओड़ा हूंदा न। अॼु कोई माण्हू सोचंदो मां प्राइम मिनिस्टर जो ॿार आहियां त उहो पंहिंजी चाल चलन व्यवहार केॾी सुठी रखंदो आहे, सोचंदो आहे न माण्हू मूंखे ॾिसंदा चईंदा इहे प्राइम मिनिस्टर जो ॿार हीअं थो करे, है न। त उहो पंहिंजे पाण खे ॾाढो सुठी रीति कैरी करे हलंदो, पंहिंजे पाण खे ॾाढो सुठी रीति मेंटेन कंदो पंहिंजे जीवन खे कि न न माण्हू चईंदा इहे ॾिस प्रेसिडेंट जो ॿारु कीअं थो ॻाल्हाए, कीअं थो ॾिसे, कीअं कपिड़ा पाए रखिया अथई, हीअ लॻे ई नथो प्रेसिडेंट जो ॿारु आहे, है न। त हुनजी चाल चलन व्यवहार बि उहो हुन रीति माण्हुनि जे साम्हूं ईंदो।
त असांखे बि सदा यादि रखिणो आहे की मां परमपिता परमात्मा जो ॿारु आहियां, है न। मां परमपिता परमात्मा जो ॿारु आहियां त असांजी सोच बोल कर्म बि ओड़ा ऑटोमेटिकली थींदा रहंदा। असांजा बोल बि ओड़ा, असांजा कर्म बि ओड़ा, असांजी सोच बि ओड़ी थींदी वेंदी जीअं परमात्मा असांखे शिक्षा ॾियनि था। त बाबा अॼु असांखे चवनि था की असांखे सदा यादि रखण सां छा थींदो, असांजा कर्म ॾाढा सुठा थींदा वेंदा। असांजा कर्म ॾाढा सुठा थींदा वेंदा। असांजा बोल न त छा थींदो, साधारण रीति अगरि माण्हू सोचंदो आहे मां फलानी जी धीउ आहियां, फलानी जी नुंहुं आहियां, त उहो अहंकार ईंदो आहे। भई अॼु सोचे कोई माण्हू मां डॉक्टर जो ॿारु आहियां, त हुनखे केॾो, या त उहो पंहिंजी सोच बोल कर्म बि हुन रीति रखंदो पियो, प्लस थोरो अहंकार बि हूंदो आहे, है न। ऐं हिते भॻवान जो ॿारु सम्झण सां अहंकार न ईंदो आहे। तव्हां करे ॾिसो, तव्हां सोचो मां भॻवान जो ॿारु आहियां त तव्हांखे अहंकार न ईंदो, निर्मानता ईंदी। ऐं हिते ई कोई सोचे की मां त डॉक्टर जो ॿारु आहियां, मां त हीअं आहियां, मां त ॾाढो पैसे वारो आहियां, मुंहिंजो त घरु ॾाढो सुठो आहे, मूं वटि त इहो आहे इहो आहे, त उहो अहंकार ईंदो आहे। ऐं भॻवान जो ॿारु सम्झण सां निर्मानता ईंदी आहे। न, दुनिया में हर आत्मा परमात्मा जो ॿारु आहे, लेकिन कोई सपूत आहे, कोई कपूत आहे, है न। घर में बि ॾिसो तव्हांजा इलाही ॿार हूंदा माण्हुनि जा, पहिरियों त ज़्यादा ई कंदा हुया न, लेकिन अॼु त हिकु बि करनि उहो बि काफ़ी आहे न। छो जो अॼुकल्ह माण्हू खाइनि पीअनि बि नथा, ऐं माण्हुनि खे पालण लाइ टाइम बि न आहे, है न। भल ॿार माण्हू कंदा रहंदा आहिनि, ॿार, लेकिन ॾिसो माउ पीउ केतिरो पाले थो सघे ॿार खे। न, ॿार पैदा कंदा, उहो ॿार त मोबाइल ऐं टीवियुनि सां ई था पलनि। माउ पीउ जी त कंहिंखे ज़रूरत ई न आहे, न ई माउ पीउ ॿारनि खे उन रीति पाले थो सघे, छो जो माउ पीउ ख़ुदि ई फ़ोननि में हेॾे होॾे बिज़ी आहे। बसि हिकु शौक़ु हूंदो आहे, हा भई असांजो ॿारु आहे, हीअं आहे, है न। लेकिन माण्हू पाले थो सघे, अॼु बिल्कुलु माण्हू ॾाढो परेशान थी वियो आहे। ख़ुदि जो शरीर ई माण्हू ठीकु रीति नथो रखी सघे, ख़ुदि जो शरीर जी देखभाल नथो करे सघे, त ॿारनि खे किथां पालंदो, है न। त इन करे बाबा असांखे चवनि था की असांखे सदा यादि रखिणो आहे की असां परमात्मा जा ॿार आहियूं। असां परमात्मा जा ॿार आहियूं। हिन सृष्टि ते असां छा था करूं, पाठ था वॼायूं। त असांखे भॻवान जो ॿारु, मां भॻवान जो ॿारु, मुंहिंजो पाठ ॾाढो ई सुठो हुजिणो खपे, है न। मां भॻवान जो ॿारु आहियां त मुंहिंजो पाठ ॾाढो ई सुठो हुजिणो खपे, ॾाढो ई धैर्यता सां, सम्झ सां हर कमु करो। ॿियो बाबा अॼु असांखे चवनि था की परमात्मा जी श्रेष्ठ मत ते कमु करो, पंहिंजी मन मर्ज़ी जे हिसाब सां कमु न करो। हा भई माण्हू सोचंदो आहे हा मुंहिंजी सोच हीअं आहे, मां हीअं थी सम्झां। कई माण्हू कंहिंखां राय सलाह वठणु ईंदो न, वॾनि खां अची वेंदा आहिनि, त माण्हू सोचंदा आहिनि हा मां एॾी वॾी आहियां, मां एॾो वॾो आहियां, एॾो पैसे वारो आहियां, एॾो नाम कमायो आहे, हिन करे इहे असांखां पुछणु आया आहिनि। वैसे ॾिसो अॼुकल्ह ॾाढा ई घटि माण्हू आहिनि जो पंहिंजे वॾनि खां राय सलाह पुछंदा वञी करे। अॼुकल्ह त ॾाढा गुरू थी विया आहिनि, ॾाढा संत थी विया आहिनि, ऐं अॼुकल्ह त मोबाइल टीवी ऐं माण्हू पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां बि कमु कंदो थो वञे, न। कंहिंजी कंहिंखे ज़रूरत बि न आहे अॼुकल्ह, है न। कंहिंजी ज़रूरत बि महसूस नथी थिए, छो जो हर इंसान पंहिंजे हिसाब सां हलणु चाहींदो आहे। अॼु तव्हां पंहिंजे ॿारनि खे ई ॾिसो, है न। ॿारनि खे ज़रूरत आहे माउ पीउ जी, पैसे जे लाइ, चीज़नि जे लाइ आहे, न त पंहिंजे हिसाब सां उथो खाओ पीओ मौज मनायो। ॿियो ई माउ पीउ चईंदा पढ़ तंहिंखां त हल ठीकु आहे, न आहे त सुठो आहे, चईंदो न आहे। अगरि माउ पीउ शरीर छॾे त लॻंदो आहे पोइ ॿारनि खे, ईअं साम्हूं जिंदो वेठो हुजे न, ऐं हुनखे चए हीअं कर त चईंदा हीअ ॾाढो ई मथो थो खाए,
है न। कंहिंजा माउ पीउ शरीर छॾंदा न त उन्हनि खे यादि ईंदी, अरे मुंहिंजी मम्मी ईअं चवंदी हुई, मुंहिंजो पापा ईअं चवंदो हुयो। ऐं जंहिंजा आहिनि चवनि था उन्हनि खे उन्हनि जी क़दुरु न आहे, वैल्यू न आहे, है न। ॾिसो हर माण्हू खां हर माउ पीउ जेको हूंदो न, उहो छा सोचंदो आहे कि काश मां बि पढ़ा आहियां, सोचंदो आहे न काश मां बि पढ़ा आहियां। ऐं अॼुकल्ह जा ॿार मतिलबु बचपन में माण्हुनि खे इहे ध्यानु न ईंदो आहे। बचपन में त लॻंदो आहे वॾनि जी ॻाल्हियूं सुठी लॻंदियूं आहिनि, ऐं थोरी बि अगरि छोरी हूंदी आहे न त छोरी खे त पोइ ज़्यादा जल्दी ई वॾोपन अची वेंदो आहे, है न। पोइ हुनखे श्रृंगार करणु, घुमणु, हेॾे होॾे वञणु, टीवी ॾिसणु, वॾनि जी ॻाल्हियूं उन्हनि खे करणु सुठो लॻंदो आहे, है न। पोइ वॾी जॾहिं शादी थी वेंदी न, पोइ सोचती अरे मां बि पढ़ी वठां, मुंहिंजी मम्मी मूंखे चवंदी हुई मां बि खावां आहियां, पंहिंजे शरीर खे कुझु तंदुरुस्त ठाहियां आहियां, है न। त ॾिसो समय ते कंहिंखे कोई ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। अॼु ॾिसो अॼु उमिरि केॾी घटि हूंदी आहे न माण्हुनि जी, न। अॼु ससु नुंहं खे सम्झाए थी, नुंहं नथी मञे, नथी ॿुधे, पोइ सस जे शरीर छॾण खां पोइ नुंहं खे सम्झ वधंदी आहे। ॾिसो इहो बि अॼुकल्ह जे माण्हुनि जी कि समय जॾहिं कोई साम्हूं चईंदो रहंदो आहे न त माण्हुनि खे सम्झ में बि न ईंदी आहे, ऐं उहो ॿुधंदा बि न आहिनि, न ई उहो सम्झण जी कोशिशि बि कंदा आहिनि, है न। हिकु त थींदो आहे कि उन्हनि जी हुन समय उन्हनि जी उहा बुद्धि ई एॾी विशाल न आहे कि उहो ॻाल्हि खे सम्झी सघे, है न। हुन समय उन्हनि जी बुद्धि एॾी विशाल न हूंदी आहे, एॾी खुलियल न हूंदी आहे, फालतू ॻाल्हियुनि में ज़्यादा हूंदी आहे। ऐं पोइ जॾहिं समय बीती वेंदो आहे न, पोइ उन खां पोइ हुननि खे सम्झ ईंदी आहे कि हा मूंखे माउ पीउ ईअं चवंदो हुयो, मुंहिंजी ससु ईअं चवंदी हुई। त हिन में कई बार छा थींदी आहे कि बुद्धि में सम्झ बि धीरे धीरे वधंदी आहे, है न। बुद्धि में सम्झ बि धीरे धीरे वधंदी आहे। माण्हू त सोचंदो आहे एॾो वॾो थी वियो आहे, 10 साले जो थी वियो आहे, 20 साले जो थी वियो आहे, हाणे हिनखे कीअं करिणो खपे। लेकिन 10 साले जो त थी वियो, 20 साले जो त थी वियो, लेकिन बुद्धि सां वॾो थोरी थियो आहे। अॼु माण्हू चवंदा 23 साल जो थी वियो आहे, हिनजी शादी करायो। न, शादी कॾहिं कराइणी खपे जॾहिं ॿार ख़ुदि, स्पेशली जो छोरा हूंदा आहिनि, उहो ख़ुदि उथी सघनि, ख़ुदि पंहिंजो कमु करे सघनि, ख़ुदि कमाए सघनि, है न। छोरी खे छा सेखारिणो खपे जॾहिं उहो ख़ुदि त खाइण पीअण सिखे, घर जो कमु, घर संभालणु, पढ़ाई लिखाई पंहिंजी जॻह आहे, लेकिन अब छोरी खे शादी कराइण खां पहिरियों घर संभालण जो अकुल हुनखे सेखारिणो खपे, हुनखे सभु कुझु खाराइणु सेखारिणो खपे। जॾहिं ख़ुदि खाईंदी न, छोरी खे किचन में रोटी ठाहिणी ई पवंदी आहे, न बि ठाहींदी त ॾिसंदी त सही, हा इहे जॾहिं इंसान खे ख़ुदि उहा चीज़ वणंदी तॾहिं त उहो हुन चीज़ खे हुन रीति ठाहे करे ॿियनि खे बि खाराए सघंदी न, है न। भले छोरनि जी बि ड्यूटी हूंदी आहे, लेकिन मेन ड्यूटी त छोरनि जी हूंदी आहे न। अॼु ॾिसो घर में अगरि नुंहं खे कोई चीज़ पसंदि न आहे खाइणु, ऐं बाक़ी सभु उन्हनि खे चवनि था इहे ठाहे, त उहो कीअं ठाहींदी, है न। बेमन सां ठाहींदी न, बेमन सां ठाहींदी, बोझ सां ठाहींदी, त बाबा जैसे कि चवनि था हीअं ठाहींदी त पोइ खाइण वारे खे बि सुठो न लॻे। मूं ठाहे करे खाईंदी, ख़ुदि न खाए त माण्हू चवंदा हल तूं त खाईंदी आहे न, पोइ असांजे लाइ छो थी ठाहे, हल असांखे बि उहो ठाहे ॾे। त इहे ई त सम्झ अॼुकल्ह दुनिया जीवन में असांखे इहे त सम्झ सिखणी आहे न। हर हिक जी जेकी ड्यूटी आहे त आहे, हिन में छा थियो न, जीवन में आहे त आहे। हाणे अहिड़ी छोरियूं चवंदियूं आहिनि हल असां थोरी ईअं कंदासीं, असां बि नौकिरी धंधो कंदासीं, सभई नौकिरी धंधो करनि त घर केरु संभाले,
है न। पोइ त फुटपाथ ते रहो वेही करे, है न। नौकिरी धंधा करे करे घर संभालण वारो कोई ना आहे, घर में मायूं थी संभालनि घर, उहा मौज थी करनि जे अॼुकल्ह कमु करण वारी मायूं आराम सां घरनि में मौज थी करनि, खाइनि पीअनि थियूं। छो की सभु त चईंदा असां नौकिरी धंधो करण था वञूं, घर मायुनि जे हवाले आहे अॼुकल्ह। त ॾिसो जीवन छा थी वियो आहे। सम्झ के असांखे परिवर्तन करिणो आहे, तॾहिं असां जीवन में अॻियां वधंदासीं। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि करो,